मेरे अमीर अब्दुल फताह अल्लाह तुझी उम्र में बरकत दे। कारी वजीर अहमद साहब जे मारिफत सिंध बलोचिस्तान जो मशहूर नातखान से अब्दुल रहमान खास के लिए साहब खास के लिए यारी जा भला खास के लिए संगत में सब में हूं खपाए छट बाकी जिद क्यों नहीं तो चाहेंगे को पते भी मानू मारी बात छात खल्क आई अल्लाह बरकत रे बगे खाने के मेराज भी रात जो तहज्जुद भी रात जो तरावी होंदे रात जो सहरी भी रात जो कुरान भी नाज़िल जो रात जो हिजरत भी रात जो रब जो दीदार भी रात जो मेराज भी रात जो त मुगैर जो जलसो भी रात जो दादा दादा सुभान अल्लाह 27 रजब मेराज आयो काई रजब 14 ना 27 मौला मुगेरी पुछंदा 27 सिजु तना चंद्र भी ना ऊंदा ही ऊंदा है चे महबूब सा मिलबो आ ऊंदा है में कहानी क्यों ना आयो ना बिजली बने पहुंच जा नको कोई इजे से नको को बीते से मौला छो जे अज मेरा जवारी रात मारब फैसलो कंदम तो एकड़ो सिद्दीक बयो अबू बकर सिद्दीक राजा न था जाओ मोहम्मद अज आश के भैया तो पूरा करे जाओ भैया तेरे इस बको खान केड़ो ये तो जिब्रील जो भाव वैला मुगेरी हीरवा खुदा जो कसम हाने मां भयो से देख शतात को हिकड़े मुगेरी 42,000 मोते घोर कई मुगेरी सखी तव मां मुगेरन जे तडे के मान दिया मिठाई तो चे तडे ही वंजे तिन जे जेके खिली खिकार पाए भाकुर भाई पिया जो वे आरिन नकी तलबता मजीर को पानी ढोक प्याले कातू कुहाड़ा की नकी रुगो महफत सादा मारे जेके सच्ची दिल सा सारन तिन के जायूं डिजन जी तरे त मारे सके जो मानी ताला जैसे तू नहीं दे गिरा हो नदी नो अल्लाह अकबर पर हे भक्त जा आशिक नाइन मोहम्मद जा आशिक राजा ने ताजो सुभान अल्लाह मोहम्मद अज आश के भैया तो बरोध करे जाओ बादशाह को कटड़ू अरशन मते अरबी वजो मेरा जवारी रात सत्य आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे सरीकुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रफरत हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे मुगेरिन दे चलते में अचन वाला जिब्रील हेठ मोहम्मद अन्ना मथे पे आज के रसूल भैया तो बरोध करे जाओ भैया मेरा जवारी रात रब पैगाम पियो दे सजी दुनिया घटा मोहम्मद मथे आया जोर सा मता को कटड़ू जे मां जेड़ो आमा बस कर मोला नाथी ने तो के पगहरा दे त धक्का मोहम्मद के पसीनो अचे त अतुर जी खुशबू तो गाल आए वादमा तो कौन कराई नबी कलाम करे तो नूर चुलाट करे तो इशारा करे मानो फुंडो समझी विड़ी पवन मोहम्मद इशारो करे चंड पटुकरा थी गिरी तो सैर करे ना सकरंद में धिक्का काई मोटी अचे मोहम्मद सैर करे तो जुत्ती समेत अर्श अर्शन मजे वाह शहर सब्र वो सब्र जो महीनो आ व सब्र सवाबुल जन्नत ऐं सब्र जो रस्तो ही जन्नत अथव सब्र सब्र जे बुख में सब्र करणो आ उन में सब्र करणो आ इं जेकॾहिं रोज़े में कावड़ अचे न त बि सब्र करणो आ
असां वटि गर्मियुनि में रोज़ा आया आहिनि न 10 बजे खां पोइ रोज़ा हितनि खे लठ हथ में आहे कुतो आयो तब हणो कुकुड़ आयो तब हणो मेंह आई तब हणो माई आई तब हणो मुल्लो आयो तब हणो अब छा थियो आहे रोज़ो रखियो अथई रोज़ो रखियो लठ कयूं वतु शरम खे कुटींदो तुंहिंजे पीउ जी बाचाई आहे रोज़े जी माना आहे बर्दाश्त हे कल तव्हांजे पेशावर जो वाक़ियो आहे अल्लाह हिकिड़े हमरा रोज़ो रखियो पोइ हुनजी भाटी नंढड़ी चइनि 5 सालनि जी उहा वीचारी घर में ॿार जे डोड़ंदा आहिनि मश्करी कंदा आहिनि हुनखे को रोज़ो चाचांसि खे कावड़ अची वियसि गोली हणी उन मासूम नियाणीअ खे मारे छॾी हे कल टोजो जी ॻाल्हि थो कयां इहो रोज़ो कहिड़े कम जो आहे ख़ुदा जे वास्ते सब्र कयो सब्र जो रस्तो जन्नत आहे इमाम जाफर सादिक रहमतुल्लाह अलैह जो फरमाए इस्लाम में सब्र ईअं अथव जे जिस्म में मुंडी बाहुनि खां सवा माण्हू आहिनि पेरनि खां सवा माण्हू आहिनि मुंडीअ खां सवा माण्हू ॾिठो अथव न जे मुंडी लाहे छॾ जिस्म कंहिं कम जो कोन्हे ईअं जेको मुसलमान सब्र मां हथ कढे न उनजो ईमान सां कोई वास्तो कोन्हे इमाम जाफर सादिक रहमतुल्लाह अलैह थो चए सब्र जो रस्तो जन्नत आहे नबी से फरमायो रोज़े में को तंग करे व को गीचे में पवे व झेड़े झेड़े जी करे उनखे चइजो इन्नी साइमुन मूंखे रोज़ो आहे कंहिं ॿिए जे गीचे में पव मुंहिंजी जान छॾ नबी से फरमा मन फतर साइमन अल्लाहु अकबर जे रोज़ेदार खे रोज़ो खोलायो अल्लाह 3 सवाब ॾींदो ॾाढा तो जो सुभान अल्लाह ज़ोर सां अल्लाह बरकत नज़ीर वेचारे के जैसे रोज़ो मां वटि खुले जेको रोज़ेदार खे रोज़ो खोलाए 3 सवाब 3 केड़ा ॿुधजां रोज़ेदार जेतिरो सवाब रोज़े खोलाइण वारे खे बि पर रोज़ेदार जे सवाब मां कट कान थींदी अल्लाह वटि कट कान्हे जोड़ी जोड़ा ये जाम साहब जा सेठिन जेके कटींदा आहिनि गॾा गाॾे जो किरायो कटियो मां पिणे 500 वठी वियो उहे कटिया मां छोरो तो वारो दवा लाइ 2000 ॾिना मां उहे कटिया मां कलर जो भरियो कटे कटे निभागा छॾियो ई छा हे रखे बोछण कोले थिया न ये जाम साहब जा सेठ कटींदा आहिनि अल्लाह वटि कट कान्हे का अल्लाह वटि जोड़ी जोड़ हाणे त असांखे तरावियूं पाण बि नथा ॾियनि हालांकि असां जेको मुआइदो थियो आहे सदर सां उन मुआइदे जो मुआफ़िक़ 2 माण्हुनि जे विच में 3 फुटनि जी विथी आहे पोइ बि असां मां चवां थो मुराद अली शाह खे सभु शयूं बंदि करी हा पर रमज़ान में जेको असां मुला मस्जिद में रोज़ो खोलियो इहो बंदि न करी हा छो त शाम जो जेके माल ईंदा न मस्जिद में पकोड़ा समोसा शरबत ओड़ा घणा नाला नथो वठां वातो न पाणी थी वॾो असांजो धग ॿिया मुला माफ़ कंस मां क़यामत ते मुराद अली शाह खे माफ़ अहिड़ो धको असांजो विञायो अथई रमज़ान शरीफ़ रोज़ ईंदो आहे वरी 12 महीना इंतज़ार कयूं असां ख़बरदार साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह लैस कुल्लना नजिदु मा यफ्तिर बि साइम हेॾो वॾो सवाब असां त पाण ग़रीब आहियूं रोज़े खोलाइण जो हेॾो वॾो सवाब हुज़ूर फरमायो वमन अशबा साइमन हे उहा तकरीर थो चवां जेका मदीने में नबी से रमज़ान जे अचण ते कई आहे अल्लाहु अकबर हुज़ूर छा थो फरमाए हुज़ूर थो फरमाए त जंहिं रोज़ेदार खे रोज़ो अला मुज़गत लबन ऐं शरबत में माइन ऐं अला शक तमरतन अध खारक ते पाणीअ जे ढुक ते खीर जे ढुक ते रोज़ो खोलाईंदो त बि सवाब साॻियो ई मिलंदो आहे ॾाढा नथा जो सवाब साॻियो इहो रोज़ो पर अञा अॻिते हदीस थो पढ़ा वमन अशबा साइमन जे रोज़ेदार खे ड्रओ करायो छा इन जे करे शरो कंहिंखे रोज़ो खोलायो न बांह खां वठी पुछंदा कि मुला जे फाटे त खणी अचां छो त ड्रव जो सवाब ई अलॻि आहे गोॾो हले पियो न इहो रहमत आहे अॼु चोथों रोज़ो सुभाणे 5 वियो मुसलमान पोयां लॻा त किथे था रमज़ान खे बीहण ॾियनि जो सुभाणे पुछंदा ईद कॾहिं आहे रोज़ो हिकु कॾहिं ईद वहड़े हा मौलाना तारिक जमील साहब पंहिंजे बयान में का बि अहिड़ी ॻाल्हि कोन कई हुई हुन असल में ख़राबियुनि जी निशानी ई कई हुई त असांजे मुल्क में हे ख़राबियूं आहिनि जंहिंजे करे अल्लाह पाक नाराज़ थी पियो आहे उनजे करे कुझु इनकर मौलाना ते तनक़ीद कनि पिया वरी मौलाना माज़रत करे पंहिंजे वॾे हुजण जो
सबूत ॾिनो आहे त मां आला ज़रफ़ वारो माण्हू आहियां कंहिंखे जेको आहे कंहिं मख़सूस माण्हूअ खे मां न चयो आहे पर इहे ख़राबियूं जेकॾहिं असांजे मुल्क में आहिनि रैयत में आहिनि त इन्हनि शयुनि खे कढणु खपे मौलाना तारिक जमील साहब सही ॻाल्हि कई आहे सही बयानु कयो आहे इनकरनि खे इन शइ ते एतिराज़ु न करणु खपे